बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. Exercises 7.1 unit 7 जी असां एक्सरसाइज कंदासीं. Write questions with do. पोइ जेके वर्ब इस्तेमाल थींदा आहिनि जुमिलो ठाहींदासीं, पोइ उन खां एंड डज़ वरी डज़ इस्तेमाल करे जुमिलो ठाहिणो आहे. नंबर 1, आई लाइक चॉकलेट. मूंखे चॉकलेट पसंदि आहिनि, चॉकलेट वणंदा आहिनि मूंखे. हाउ अबाउट यू? तूं पंहिंजे बारे में ॿुधाए. डू यू लाइक चॉकलेट? छा तव्हांखे चॉकलेट पसंदि आहिनि? माना हेॾो वारे खे सवाल ठाहिणा आहिनि. हेॾो वारा. आई प्ले टेनिस. हाउ अबाउट यू? मां टेनिस खेॾंदो आहियां. तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो. डू यू प्ले टेनिस? छा तव्हां टेनिस खेॾंदा आहियो? यू लिव नियर हियर. तव्हां हिते वेझो रहंदा आहियो. हाउ अबाउट लूसी? लूसी जे बारे में ॿुधायो. छोकिरी यानी लूसी जो नालो आहे. डस लूसी लिव नियर हियर? छा लूसी हिते भरिसां रहंदी आहे? नंबर 4, टॉम प्लेस टेनिस. हाउ अबाउट हिज फ्रेंड्स? माना टॉम टेनिस खेॾंदो आहे, हुनजे दोस्तनि जे बारे में ॿुधायो. डू हिज फ्रेंड्स प्ले टेनिस? छा हुनजा दोस्त टेनिस खेॾंदा आहिनि? नंबर 5, यू स्पीक इंग्लिश? तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहियो. हाउ अबाउट योर ब्रदर? पंहिंजे भाउ जे बारे में ॿुधायो. डज़ योर ब्रदर स्पीक इंग्लिश? तव्हांजो भाउ अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहे. नंबर 6, आई डू योगा एवरी मॉर्निंग. मां सुबुह जो रोज़ योगा कंदो आहियां. हाउ अबाउट यू? तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो. डू यू डू योगा एवरी मॉर्निंग? छा तव्हां रोज़ सुबुह जो योगा कंदा आहियो. नंबर 7, सू गोज़ अवे अ लॉट. सू तमामु घणो ॿाहिरि वेंदी आहे. हाउ अबाउट पॉल? पॉल जे बारे में ॿुधायो. डज़ पॉल गो अवे अ लॉट? छा पॉल तमामु घणो ॿाहिरि वेंदो आहे. नंबर 8, आई वॉन्ट टू बी फेमस. मां मशहूरु थियणु चाहियां थो. हाउ अबाउट यू? तूं पंहिंजे बारे में ॿुधाए. डू यू वॉन्ट टू बी फेमस? छा तूं मशहूरु थियणु चाहींदो. नंबर 9, यू वर्क हार्ड. हाउ अबाउट एना? तव्हां महिनत कंदा आहियो, महिनत सां कमु कंदा आहियो यानी महिनती आहियो. एना जे बारे में ॿुधायो. डज़ आना वर्क हार्ड? छा आना बि सख़्तु महिनत कंदी आहे. 7.2, मेक क्वेश्चंस फ्रॉम दीज वर्ड्स. हिन लफ़्ज़नि मां सवाल ठाहींदो प्लस डू डज़ लॻाए करे. पुट द वर्ड्स इन राइट ऑर्डर. लफ़्ज़नि खे सही तरतीब सां रखणो आहे. ही लफ़्ज़ आहिनि, उन्हनि मां असांखे सवाल ठाहिनि. टोटल 54 जुमिला आहिनि. नंबर 1, वेयर लिव योर पेरेंट्स? इहो थियल आहे. वेयर डू योर पेरेंट्स लिव? तव्हांजा वालिदैन किथे रहंदा आहिनि. यू अर्ली ऑलवेज गेट अप. डू यू ऑलवेज गेट अप अर्ली? छा तव्हां सदाईं सवेर उथंदा आहियो. हाणे फ्री आहे. हाउ ऑफ्टन टीवी यू वॉच? इन में हाउ ऑफ्टन अॻ में रखिबो, पोइ यू सब्जेक्ट आहे, इन जे अॻियां डू लॻंदी. हाउ ऑफ्टन डू यू वॉच टीवी? तव्हां कॾहिं कॾहिं टीवी ॾिसंदा आहियो. नंबर 4, यू वॉन्ट वॉट फॉर डिनर? हिते वॉट WH वर्ड इस्तेमाल थींदो, उन करे यू सब्जेक्ट आहे, अॻियां डू लॻंदी. वॉट डू यू वॉन्ट फॉर डिनर? माना तव्हांखे डिनर में छा खपे, छा खाईंदो डिनर में. नंबर 5, लाइक यू फुटबॉल? डू यू लाइक फुटबॉल? छा तव्हांखे फुटबॉल वणंदी आहे. नंबर 6, योर ब्रदर लाइक फुटबॉल? डज़ योर ब्रदर लाइक फुटबॉल? इन में योर ब्रदर सिंगल और नाउन है, डज़ लगे. व्हाट यू डू इन योर फ्री टाइम? इन में व्हाट WH वर्ड आहे, इहो इस्तेमाल थींदो. यू सब्जेक्ट आहे, इन जॻह डू सवाली ठाहिण लाइ इस्तेमाल थींदा. डू वरी मेन वर्ब बि थींदो. व्हाट डू यू डू इन योर फ्री टाइम? माना तव्हां फ्री वारे टाइम में वांदकाई वक़्त में तव्हां छा कंदा आहियो, यानी छा कंदा आहियो. नंबर 8, योर सिस्टर वर्क वेयर? हाणे WH वर्ड इस्तेमाल थियो, पहिरियों इहो थींदो, पोइ योर सिस्टर सब्जेक्ट आहे, सिंगुलर आहे, सां डज़ इस्तेमाल थींदी. वेयर डज़ योर सिस्टर वर्क? तव्हांजी भेण किथे कमु कंदी आहे. नंबर 9, ब्रेकफास्ट ऑलवेज यू हैव? हाणे इन में जेको यू सब्जेक्ट आहे, इन जे अॻियां डू इस्तेमाल थींदी. डू यू ऑलवेज हैव ब्रेकफास्ट? छा तव्हां सदाईं नाश्तो कंदा आहियो. नंबर 10, व्हाट मीन दिस वर्ड? हिते WH वर्ड इस्तेमाल थियो व्हाट, ऐं दिस वर्ड सब्जेक्ट आहे, इन जे अॻियां डज़ इस्तेमाल थींदी. व्हाट डज़ दिस वर्ड मीन? हिन लफ़्ज़ जी माना छा आहे. 11, इन विंटर स्नो इट हियर? हाणे जेको आहे सो इट हिते सब्जेक्ट आहे, ऐं जेको स्नो वर्ब आहे, इन करे डज़ इस्तेमाल थींदी. डज़ इट स्नो हियर इन विंटर? छा हिते सारे में बर्फ़ किरंदी आहे, बर्फ़ वसंदी आहे. नंबर 12, 12 नंबर जुमिलो. गो यूजुअली टू बेड व्हाट टाइम? WH वर्ड इस्तेमाल थियो आहे, इहो अॻ में कंदासीं. यू सब्जेक्ट आहे, अॻियां डू लॻंदी. व्हाट टाइम डू यू यूजुअली गो टू बेड? तव्हां कहिड़े टाइम ते अक्सर करे सुम्हंदा आहियो या निंड कंदा आहियो, यानी काएं वॻे. व्हाट टाइम जी माना काएं वॻे या काएं बजे तव्हां सुम्हंदा आहियो अक्सर करे. नंबर 13, हाउ मच टू फोन न्यूयॉर्क इट कॉस्ट? हिते सब्जेक्ट जेको आहे सो इट आहे, पर WH अॻ में WH वर्ड इस्तेमाल थियो आहे, उहो इस्तेमाल कंदा, पोइ इट सां अॻियां डज़ इस्तेमाल थी. हाउ मच डज़ इट कॉस्ट टू फोन न्यूयॉर्क? जेकॾहिं न्यूयॉर्क फोन कजे त केतिरो पैसो ख़र्च थींदो, घणा पैसा लॻंदा, केतिरे में कॉल करे सघिजे थी हिते. नंबर 14, यू फॉर ब्रेकफास्ट हैव यूजुअली व्हाट? हिते WH वर्ड इस्तेमाल थियो, अॻ में इस्तेमाल थींदो, उन खां पोइ जेको आहे यू सब्जेक्ट आहे, हिन सां डू लॻंदी. व्हाट डू यू यूजुअली हैव फॉर ब्रेकफास्ट? माना सुबुह जी मानीअ में अक्सर करे तव्हां छा खाईंदा आहियो, सुबुह जो नाश्तो तव्हां अक्सर करे कहिड़ो कंदा आहियो. 7.3, कंप्लीट द क्वेश्चंस. ही जेके सवाल ॾिनल आहिनि इहे पूरा कयो. यूज़ दीज वर्ब्स? ही वर्ब इस्तेमाल कंदो. डू, डू, एंजॉय, गो, लाइक, स्टार्ट, टीच, वर्क.
पहिरियों नंबर जुमिलो इस्तेमालु ठहियल आहे व्हाट डू यू डू। हे हिन खां पुछे थो तूं छा कंदी आहीं, हिन चयो आई वर्क इन अ बुक शॉप, मां बुक शॉप ते बीठल आहियां, किताबनि वारे दुकान ते बीठल आहियां, उते कमु कंदी आहियां। नंबर 2 सेंटेंस डू यू एंजॉय इट, हे जेको इस्तेमालु थींदो, या डू यू लाइक इट, यानी इहा जेका जॉब आहे दुकान वारी, इहा तोखे वणे थी या तोखे हिन में मज़ो अचे थो, इट्स ओके, सही आहे। ऐं नंबर 3 व्हाट टाइम डू यू स्टार्ट इन द मॉर्निंग, माना सुबुह जो तूं कहिड़े टाइम ते जेको आहे सो कम ते चढ़ंदी आहीं, शुरू कंदी आहीं कमु दुकान ते कमकार सां लॻी वेंदी आहीं। हुन चयोसि एट 9 o'clock, माना 9 वॻे या 9 बजे शुरू कंदी आहियां कम ते चढ़ी वेंदी आहियां। नंबर 4 डू यू वर्क ऑन सैटरडेज, भला छंछर ते तूं कमु कंदी आहीं, माना छंछर ते मोकल हूंदी आहे, छो जो वीकेंड्स आहिनि, छंछर आचर, त हुन चयो समटाइम्स, मां कॾहिं कॾहिं कमु कंदी आहियां। नंबर 5 हाउ डू यू गो टू वर्क, कम ते तूं वेंदी कहिड़े तरीक़े सां, कीअं वेंदी आहे, हुन चयोसि यूजुअली बाय बस, यूजुअली माना अक्सर करे बस ते ई वेंदी आहियां, बस ज़रिए वेंदी आहियां। नंबर 6 एंड योर हस्बैंड, ऐं जेको तव्हांजो मुड़ुसु आहे, व्हाट डज़ ही डू, हिते डू इस्तेमालु थींदो, व्हाट डज़ ही डू, हू छा कंदो आहे भला, हुन चयो ही इज़ अ टीचर, माना हू उस्ताद आहे, मास्तर आहे। व्हाट डज़ ही टीच, हाणे उहो वर्ब इस्तेमालु थींदो, व्हाट डज़ ही टीच, छा पढ़ाईंदो आहे, छा सेखारींदो आहे ॿारनि खे, हुन चयो साइंस, माना साइंस पढ़ाईंदो आहे, साइंस सेखारींदो आहे। नंबर 8 डज़ ही लाइक हिज जॉब, या डज़ ही एंजॉय हिज जॉब, माना छा हुनखे पंहिंजी नौकरी आहे वणेसि थी या हुन में मज़ो अचेसि थो, हुन यस ही लव्स इट, सफ़ा ॾाढी हुन सां दिलि अथसि, छा ॻाल्हि कजे, माना ॾाढी हुनखे पसंदि आहे इहा नौकरी, लव्स जी माना हद खां वधीक पसंदि, ईअं न त हा हुन सां प्यार करे थो, इहा माना न थींदी। 10.4 राइट शॉर्ट आंसर्स, माना 7/4 में तव्हांखे मुख़्तसिर जवाब लिखणा आहिनि, येस ही डज़, नो आई डोंट एटसेट्रा, इहे इस्तेमालु करणा आहिनि। नंबर 1 डू यू वॉच टीवी अलॉट, छा तूं तमामु घणी टीवी ॾिसंदो आहीं, जेकॾहिं ॾिसंदो चवंदो नो आई डोंट, न एतिरी न ॾिसंदो, या येस आई डू, मां ॾिसंदो आहियां। डू जी माना येस आई वॉच अ टीवी लॉट, ठीकु आहे। नंबर 2 डू यू लिव इन अ बिग सिटी, छा तव्हां वॾे शहर में रहंदा आहियो, जेकॾहिं न रहंदो चवंदो नो आई डोंट, न आहियां रहंदो, जेकॾहिं शॉर्ट आंसर्स में जवाबु ॾींदो येस आई डू, मां रहंदो आहियां। डू जी माना हिते हेल्पिंग वर्ब तौरु इस्तेमालु थींदो आहे, बिल्कुलु रहंदो आहियां, यानी आई लिव इन अ वेरी बिग सिटी, in a big city. Number 3 do you often ride a bike, छा तव्हां अक्सर करे मोटरसाइकिल हलाईंदा आहियो, जेकॾहिं न हलाईंदो चवंदो नो आई डोंट, मां न हलाईंदो आहियां, जेकॾहिं हलाईंदो येस आई डू, बिल्कुलु हलाईंदो आहियां, ठीकु आहे। येस आई डू जी माना येस आई ऑफ्टन राइड अ बाइक। नंबर 4 डज़ इट रेन अ लॉट वेयर यू लिव, छा जिते तव्हां रहंदा आहियो उते बरसाति घणी पवंदी आहे, जेकॾहिं न पवंदी घणी त छा चवंदो, नो इट डज़ंट, माना इट डज़ंट रेन a lot where I live, जिते मां रहंदो उते बरसाति घणी न पवंदी आहे, सिर्फ़ु शॉर्ट आंसर्स ॾिना, नो इट डज़ंट, पर जिते जेकॾहिं घणी वसे त छा थी पवंदो, येस इट डज़, डज़ हेल्पिंग वर्ब इस्तेमालु करणो आहे शॉर्ट आंसर्स में, ईअं जेको आहे सॼो जवाबु न आहे ॾियणो, त उन इट डज़ जी माना थींदी इट रेन्स अ लॉट वेयर आई लिव, जिते मां रहंदो आहियां उते तमामु घणो मींहुं वसंदो आहे, ठीकु आहे, पर डज़ इस्तेमालु करणो शॉर्ट आंसर में। डू यू प्ले द पियानो, छा तो तव्हां पियानो वॼाईंदा आहियो, हुन जेकॾहिं न वॼाईंदो चवंदो नो आई डोंट, माना न वॼाईंदो माना आई डोंट प्ले द पियानो, या जेकॾहिं वॼाईंदो आहे चवंदो येस आई डू, हा मां वॼाईंदो आहियां, माना येस आई प्ले द पियानो, इन करे शॉर्ट आंसर्स में आई डू इस्तेमालु करणो आहे।